अवां सभई वेही रहो, बस वेही रहो। साईं करीम ने फरमाया मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञा, उन्हनि खे चंबड़ो। हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान, ॿियो मुंहिंजा अहल बेत। अहल बेत जी माना आहे घर वारा। इन जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा आहिनि अहल बेत सुकना, यानी जेके मदीने वारे सां गॾु रहनि, नबी से जूं घर वारियूं। घणा चवंदा नबी से जूं घर वारियूं अहल बेत कोन्हे, पर कुरान करीम में इहा आयत इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत। इन आयत खां जेका मा क़बल वारी आयत आहे, पहिरीं आयत आहे, या इन खां बाद वारी जेका आयत आहे, उन्हनि ॿिन्ही आयतुनि में नबी से जे घर वारनि सां ख़िताब आहे। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी फरमाइनि था त सियाक़ ऐं सिबाक़ मां माना अॻियुनि ऐं पोयनि आयतुनि मां साबित थिए थो त इन आयत मां मुराद मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं आहिनि। हिकिड़ा आहिनि अहल बेत सुकना, जेके नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु रहंदा, उन मां मुराद आहे महबूबनि जूं घर वारियूं। ऐं ॿिया आहिनि अहल बेत नसब, यानी महबूब मुस्तफ़ा जे नसब जा अहल बेत। ओ हज़रत अली, हज़रत इमाम हसन, हज़रत इमाम हुसैन ऐं हज़रत बीबी फातिमा। सुभान अल्लाह। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा, ओ अहल बेत में आ। ऐं अहल बेत रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो वॾो शान ऐं मक़ाम आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उलमा फरमाइनि था त हिकिड़ो सैयद सगोरो गुज़ारे वियो, वफ़ात करे वियो, दुनिया खे छॾे वियो। पोयां सैयद ज़ादी सदस घर वारी हुई, नंढड़ियूं न्याणियूं बचड़ा। अमीर हुयो, जेरो हो, पाण कारोबार कंदो हो, हाणे हलियो जो वियो। त पोयां सैयद ज़ादी जेका उन सैयद जी घर वारी हुई, उन सैयद जी अहलिया हुई, उन सैयद जी घर में रहंदी हुई, उहा वेचारी गरीब बणिजी वई आहे। बच्चन खे खाराइण जे लाइ खाधो कोन्हे को, न्याणियूं बुख ते वेठियूं आहिनि। सोचे त छो न मां हिजरत करे वञा। बलख जे शहर में रहंदा हुआ, बलख जे शहर खे छॾे समरकंद शहर आहे, उन में हलिया विया आहिनि। अज़ीज़ो दोस्तो प्यारा भाइरो तवजो कजो, समरकंद जे शहर में बीबी साहब पंहिंजनि बचड़नि खे वठी आई आहे। नंढड़ा नंढड़ा बचड़ा आहिनि, नंढड़ियूं नंढड़ियूं न्याणियूं आहिनि, नंढड़ा नंढड़ा पुट आहिनि। कमाइण वारो केरु कोन्हे को। मस्जिद में विहारे थी, पाण ॿाहिरि निकिरे थी, परदेदार आहे। ॿाहिरि निकिरी अचे ॾिसे त हिकिड़ो शख़्स बुढड़ो वा पोढ़ो वा ख़ैरात विरहाए रहियो आहे, वेठो आहे। इहा चए थी त मां मदीने वारे जी बचड़ी आहियां, हबीब मुस्तफ़ा जे अहल बेत मां आहियां, नबी साईं जे ख़ानदान मां आहियां। परे खां हिजरत करे आई आहियां। हिते मिट कोन्हे के, माइट कोन्हे के, अज़ीज़ कोन्हे के, दोस्त केरु रिश्तेदार कोन्हे के, केरु बि सुञाण वारो कोन्हे को। अकेली आहियां, न्याणियूं बुख ते वेठियूं आहिनि। ओ अमीर मुस्लमान आहीं, मोहम्मद मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके घर बि ॾे, खाधो बि ॾे। हुन चयो त तूं पंहिंजे अहल बेत हुजण ते दलील ॾे। सुभान अल्लाह। कोन सम्झो ॻाल्हि? यो सैयद ज़ादी थी चइबा मूंखे घर ॾे, परे खां हिजरत करे आई आहियां। हुन चयो मूंखे कीअं ख़बर पई त तूं सैयद ज़ादी? शायदि पेश कर, दलील ॾे त पोइ मां तोखे घर बि ॾींदुसि हर शइ। हिन चयो मां परदेसियाणी आहियां, मूं वटि हाणे हिते त कोन्हे को शुजरो, या मूं वटि दलील त कोन्हे को, नथो ॾी त न ॾे। न्याणियूं मुंहिंजियूं मस्जिद में वेठियूं आहिनि, परदेदार न्याणियूं आहिनि, मदीने वारे जूं बचड़ियूं आहिनि। हीअ ईअं चई हली वई आहे, मुस्लमान मोटाए छॾियो अथसि। अॻिते ॾिसे त हिकिड़ो ॿियो पोड़ो वेठो आहे, उनखे चए थी मां सैयदाणी आहियां, मोहम्मद मुस्तफ़ा जे अहल बेत में मुंहिंजो शुमूल आहे, मुड़ुसु गुज़ारे वियो आहे, अकेली आहियां, बचड़नि खे खाराइण जे लाइ खाधो कोन्हे को। पहिरियों जेको शख़्स हुयो उहो मुस्लमान, जेको ॿियो शख़्स हुयो उहो काफ़िर। काफ़िर चयो ठीकु आहे, तूं जे नबी साईं जे घर वारी, नबी साईं जे घर वारनि मां आहीं, त मां तोखे घर बि ॾियां थो, तोखे रहाइश बि ॾियां थो, तुंहिंजो ख़र्च बि बर्दाश्त कयां थो। हुन घर बि ॾिनो आहे, अटो बि ॾिनो आहे, रहाइश बि ॾिनी आहे। राति जो टाइम थियो हो,
कोड़ो मुसलमान जे मदीने वारे जे बचड़ीअ खे दरवाज़े तां मोटायो हो ख़्वाब में पियो ॾिसे क़यामत जो ॾिहाड़ो आ जन्नत जे मेन गेट ते मदीने वारा ताजदार कुर्सी विझो वेठा आहिनि मुसलमान वेठो वञी चए थो त हबीब इहो जन्नती महल जेको चमकी रहियो वाके जो आ नबी साईं फरमाइनि था इहो मुसलमाननि जो आ अर्ज़ थो करे साईं मां बि मुसलमान आहियां मूंखे बि अंदरि छॾियो साईं फरमाइनि था तूं पंहिंजे मुसलमान हुजण ते दलील ॾे पंहिंजे मुसलमान हुजण ते शाहिद ॾे पंहिंजे मुसलमान हुजण ते गवाह ॾे एतिरो को बि गवाह कोन्हे को साईं फरमाइनि था तूं मुंहिंजे न्याणीअ खां शाहिद घुरियो हो तूं मुंहिंजे न्याणीअ खां दरवाज़े खे दरवाज़े तां मोटायो हो तूं मुंहिंजे न्याणीअ खे दरवाज़े तां हटायो हो मां तोखे जन्नत खां हटायां थो शिरक भरे उथी वेही रहियो आहे मजूसीअ वटि वञी चए थो मजूसी असांजे नबीअ जी आला असांजे नबीअ जी अहल बेत आहे 10,000 दिरहम थोजी मूंखे ॾे त मां वठी वञी ख़िदमत कयां उन चयो मूंखे मजूसी न चओ मजूसी न चओ मजूसी न चओ छो त जे मोहम्मद तोखे जन्नत मां राति तड़े छॾियो हो उन साॻे आका मूंखे जन्नत में दाख़िल करे कलमो पढ़ायो हुयो जो अहल बेत जो वॾो शान बाग़ जन्नत के बहरे मदह खाने अहल बैत जन्नत जा बाग़ अहल बेत जे मदह खान अॼु असीं मदह खानी पिया कयूं न कयूं पिया कोन पिया कयूं पोयां त ॻाल्हायो कोन था छा थियो अथव ज़ोर सां हथ मथे खणी ॿुधायो कयूं पिया या न बाग़ जन्नत के बहरे मदह खाने अहल बैत तुमको मुजदा जेके दुश्मन तुमको मुजदा नार का ऐ दुश्मनाने अहल बैत बादशाह हिकिड़ो हो हुन जे वक़्त में हिकिड़ी औरत नालो हो ज़ैनब उन पंहिंजे पाण खे नबी सॾायो त मां नबी आणी कूड़ी हुई नबी साईं जे दौर खां बाद जी ॻाल्हि आहे बादशाह घुराए आई पुछेसि तो तूं पंहिंजे नबूवत जी जेका दावा कई आहे हुन ते दलील ॾे जे मां नऊज़ बिल्ला ईअं बि चई त मां फातिमा मां नबी साईं जी न्याणी फातिमा आहियां अहल बेत बादशाह चवणी अहल बेत आहे मूंखे के ख़बर पई त अहल बेत आहे सज़ाब को थो ॾेई सघां ते बि मां अहल बेत आहियां हज़रत इमाम अली रज़ा जेको हज़रत इमाम मूसा काज़िम जो फर्ज़ंद आहे उनखे घुराए बादशाह पुछियो साईं हाणे हीअ माई थी चए त मां अहल बेत आहियां मूंखे के ख़बर पई त हीअ अहल बेत आहे सुभान अल्लाह जागो पिया साईं फरमाइसी ॻाल्हि सोली आहे पर मैं गाल सोलिया अहल बेत के को बि वहशी जानवर हथ जो रहंदो जंहिंजे अंदर में मोहम्मद करीम जो खून हूंदो उन जे वेझो को बि जानवर वहशी शींहं का बि उन जी से वेझो न ईंदी सुभान अल्लाह इन खे छॾियो त ख़बर पई माईअ जो ॿुधो त माईअ जा साईं अकुल ई बदाल थी विया हवास ख़तम थी वियसि वञी शींहं जे साम्हूं छॾियऊं त मुंहिंजी ॿूटी ॿूटी थी वेंदी बादशाह जे कदमनि ते किरी चए थी मां थी कोन आहे कुझु वक़्त खां बाद में कंहिं वज़ीर चयो इमाम अली रज़ा खे आज़मायो हिन चयो पे त मां अहल बेत आहियां अहल बेत जे जिस्म खे वहशी जानवर न खाईंदो बादशाह छा कयो 3 ॾींहं तवजो कजो 2 ॾींहं शींहं खे बुखियो छॾियो शींहं खे 3 ॾींहं खाधो न ॾिनो 3 ॾींहं बुखियो शींहं हो इमाम अली रज़ा खे शींहं जे पिंजरे में था विझनि त शींहं खाइण जे बदिरां शींहं पटण जे बदिरां शींहं हमले करण जे बदिरां मदीने वारे जे बचड़े जे कदमनि ते किरी छुकी सलाम थो करे त मुंहिंजे महबूब जा बचड़ा तो ते सलाम आहे तो सुभान अल्लाह अहल बेत अहल बेत मुस्तफ़ा जे
खून जा अहल बैत एन फातिमा ज़हरा जा बचड़ा अहल बैत हजरत इमाम हसन सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत अली फरमाइन था हजरत इमाम हसन जी विलादत या 15 रमज़ान ते केड़ी तारीख है 15 रमज़ान ते तकरीर न पियाओ न दादा 15 रमज़ान ते हजरत अली फरमाए तो नबी से बीबी अस्मा बिन्त उमैस ऐं बीबी उम्मे सलमा के मोकिलियो मुझे फातिमा के बच्चो जमण वारो आ वनी उन जो ताइफो कयो उन जे खिदमत में हाज़िरी जो जरा बच्चो जमी बस करे त उन जे कनन में अज़ान सजे कन में अज़ान चइजो बांग चइजो खबे कन में तकबीर